नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अचानक गर्मी पद वधण जे करे शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जॾहिं त शहरियुनि में गर्मी पद वधण जे करे बर्फ़ जे वेकिरे में वाध थी वई आहे। शहरी गर्मी खे घटाइण लाइ शहरियुनि जो जूस, आइसक्रीम, शरबत जी दुकाननि जो रुख कयो आहे। जिते शहरियुनि अवामी न्यूज़ सां वीचार वंडीदे उन्हनि जो छा चवणु। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था हरीश केबीसी जी रिपोर्ट में। ज़बरदस्त धंधो हले पियो ताकि 12 महीना गर्मी हुजे। बोतल आइसक्रीम गर्मी ला भली है। अॻियां हलंदी 30-40 भी लॻा साल हलंदा हुआ, पर हीअ शुरूआत हींअर 8-10 घर में आस्ते आस्ते वधे पई, पर अञा मौसम सही सेट कोन्हे। गर्मी में असीं जेके 40-50 भी लॻा हलंदा आहियूं। ये जो नारंगी का इस्तेमाल भी ज़्यादा करे, इंसान मैदे के लिए अच्छी चीज़ है, और जितना हो सके नींबू इस्तेमाल करे और ज़्यादा से ज़्यादा पानी का इस्तेमाल ज़रूर करें। और गर्मी से बचाव के लिए अपने आप को बचाया जाए, धूप से बचा जाए, और जितना हो सके छाँव में रहकर आदमी वक्त गुजारे। और इंशाल्लाह ताला जो भी है गर्मी से जितना इंसान बचेगा वो फ़ायदे में रहेगा और तंदुरुस्त रहेगा। कम हले पियो, सुठो हले पियो, तमामु भलो पियो हले, भलो पियो हले। गर्मी में थधो जूस पीअणु खपे, तवानाई बहाल थींदी है। हाँ, ज़बरदस्त। गर्मी वधंदी त असांजो कमु हलंदो, रोज़गार असांजो वधंदो हलंदो, सुठो हलंदो। गर्मी में सही है, जूस दिमाग के फ्रेश कंदी है। इंसान पान के गरम दिमाग में गर्मी कोन चढ़ती है। पीस बिल्कुल सेहत लाइ तमामु मुफ़ीद आहे। इनमें जेके आहिनि फ्रूट आहिनि, मेवा आहिनि, उनमें काफ़ी फ़ाइदा आहिनि, उनजे करे इहो लाज़मी आहे। सर गर्मी में गर्मी लॻंदी आहे त इन करे जूस पींदा आहियूं, पोइ हितां में विझंदा आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़